सर जहाँ जगह ड्राइविंग करे रहा आयो रोडन ते हैदराबाद जे। हाँ सही साईं इहो तव्हांखे पानी जेको नज़र अचे पियो इहो घटि रहंदो आहे, बरसाति पई आहे हिते। बरसात आहे। बरसाति आहे हाँ त एॾो पानी पानी आयो आहे ग़रीबनि वटि, उते वाटर सप्लाई में न हूंदो आहे त वेंझनि न भली तड़बड़ कनि। अच्छा उहो संपू ऐं साबुण वठी अचे न चौराहनि ते रोड न पोइ अॼु पानी कीअं सफ़ा थींदो? ॿुधो आहे त गवर्नमेंट नोटिफिकेशन जारी कयो आहे त जेके चेयरमैन हुआ जेके काउंसिलर हुआ उन्हनि जो त टाइम पूरो थियो, अॼु उन्हनि जो छुट्टी थी वई। हाणे अॼु पानी बरसाति केरु कढाईंदो? असां सभु चेयरमैन ऐं काउंसिलर हुन पंहिंजो पाण कढंदासीं। अच्छा इहा ड्यूटी असां ते आहे, पंहिंजो पाण कढंदासीं। हमेशह पाण कढियो आहे, इन्हनि कॾहिं न कढियो आहे। इहे वीचारा ईंदा आहिनि बजे ॾींहुं वरी चेक करणु वीचारा ग़रीब बुख ते। इहे विया घर विया। माना हुनजी ख़र्ची पाणी बंदि थी वई। हाँ बस हाणे दुकान बंदि थी आहे अॼु खां पोइ। बाबा का ज़रूरत आहे? सही है।